जेको हिकु त प्रोजेक्ट जेको हलंदड़ हुयो आहे, जेको तव्हां साम्हूं आहे ॾिसो था पिया, स्ट्रक्चर जेके ठहनि था पिया ऐं बंद जी जेका थी आहे, हे हिकिड़ो इहो प्लान आहे त जेको जबल जो पाणी पहिरियों खणी मां ईअं चवां स्टेप वाइज़ तव्हांखे, त हिकिड़ो जबल जो पाणी जेको जबल में नथो अचे उन्हनि ते डैम ऐं उन्हनि पाणी खे उन ज़मीनुनि में डिस्ट्रीब्यूशन सिस्टम हिकिड़ो हूंदो आहे, त पाणी ईंदो आहे हिकिड़े नाले मां जे अचे कंहिं शइ खे हणंदो त उते ज़ोर वॾो ॾींदो आहे, उनखे भञंदो आहे। उन पाणी खे डिस्ट्रीब्यूट करण जो सिस्टम ठाहियूं त हुनखे रिज़र्व बि कयूं, प्लस उन पाणी खे असां डिस्ट्रीब्यूट कयूं इन ज़मीन में बारानी सिस्टम खे अपग्रेड कयूं, त उन पाणी खे इस्तेमालु कयूं बजाए उहो पाणी नुक़सानदेह थिए। उन लिहाज़ खां हिकिड़ो इहो वॾो सिस्टम इहो आहे। ॿियो असांजी सजेशन साईं वारनि असां सभिनी ॾिनी आहे त जेके RBOD सिस्टम आहे उनखे रेगुलेटर सिस्टम कयूं ऐं उनखे वेकिरो कयूं, उनखे वधायूं। जेको ड्रेनेज पाणी जो असांजो सिमन जो अचे थो, तव्हां ॾिसो था वारा खां वठी हेॾे पासे मथे जेको बि सिस्टम आहे, जिथे टेलूं आहिनि उहे पाणी असां उन सिम जे पाणी खे इस्तेमालु करे ऐं उन टेलुनि खे आबाद था कयूं, बजाए मां तव्हां पंहिंजो हिकिड़ो हथ जो सिस्टम ठाहियूं। त उहो असां सजेशन इहा था ॾियूं गवर्नमेंट खे, त गवर्नमेंट उनखे इन्हनि सिस्टम खे रेगुलेटर सिस्टम पैदा करे, RBOD खे बि ऐं प्लस राइट बैंक खे बि लेफ्ट बैंक खे बि, बंद जे सॼे हथ ते बि बंद जे खॿे हथ ते बि, त पाणी खे यूटिलाइज़ कजे। जेके शाखुनि में पाणी खोट थी थिए त इहो हिकिड़े क़िस्म जो उन पाणी खे उन शाखुनि वारे पाणी सां सिस्टम सां टेल एंड जेके बि टेल एंड थियनि था वेंदे मंछूर ताणी, न सिर्फ़ु असांजे एरिया जो, असां टेल एंड मंछूर ताणी इहो उनखे यूटिलाइज़ कयो वञे, हुन पाणी खे हुन सां गॾायो वञे, जीअं अॻिते उहो पाणी जी खोट खे बि संभाले ऐं पाणी किथे ज़ोर ॾेई उनखे नुक़सानदेह न करे। हिकिड़ी सिस्टम इहो आहे। ॿियो इहो आहे त जेके इरीगेशन असांजा हे ड्रेनेज सिस्टम आहे, उन ड्रेनेज सिस्टम खे रीमॉडलिंग थियनि, छो जो अॼु जा असांजा ड्रेनेज सिस्टम जेको 40-50 साल पुराणा सिस्टम आहिनि, जेके असां अॼु ताईं उन्हनि खे हलायूं था। हाणे जीअं क्लाइमेट चेंज थियो आहे, असां वटि क्लाइमेट चेंज जो मसइला थिया आहिनि, जंहिंजे करे असांजो इहो आहे त उनजे फर्दर जीअं 2022 में ॿोॾि थी त असांजी सिमूं पाणी कोन पियूं कढी सघनि, जंहिंजे करे असांखे बारानी इलाइक़े में त नुक़सानु हेॾो जबल जो पाणी करे थो पियो या बलोचिस्तान जो पाणी करे, पर इहो साॻियो ई असांजे एरिया जीअं वारा खां मथियों एरिया, कंबर जो एरिया, जाॾे काॾे पाणी तव्हां साम्हूं त हर ज़मीनुनि में उनखे प्रॉपरली ड्रेन सिस्टम न पियो थी सघे। साईं वारनि हिकिड़ी स्टडी कई आहे, उन स्टडी सां असां बि गॾु आहियूं त हे जेको पाणी आहे उन जा चैनलनि खे वेकिरा कया वञनि ऐं उन चैनलनि खे वाइडनिंग कई वञे, त जीअं इहो पाणी जो सिस्टम जेको असां वटि अचे थो ऐं मींहं पवनि था, क्लाइमेट चेंज थी थिए ऐं उन जो असांजो पाणी ड्रेन नथो थी सघे, उनखे अञा वाधारो सिस्टम खे वधीक फाल करे ऐं उन पाणी खे ड्रेन आउट करे दरिया ताईं खयूं। इहो जबल जो पाणी अचे हिट थो करे बंद खे हिकु डायरेक्ट चैनल मां, उन में इहो थो थिए त उहा हिकु गोली वांगुरु अचे, राकेट वांगुरु अचे, बंद खे लॻे थो त किथे बि बंदि उनखे धकु नथो चली सघे। तंहिंजे करे असांजो इहो आहे त हिन पाणी खे, जबल जे पाणी खे यूटिलाइज़ कयो। अवल उन में डैम थिए, वरी उन में डैम खां पोइ हिकिड़ो सिस्टम ईंदो आहे जेको उनखे ज़मीनुनि में विरस्त करे। डैम जेके असां वटि थियण जा आहिनि उहो को इरीगेशन सिस्टम जे न आहिनि, उहे हूंदा आहिनि वाटर टेबल मथे करण जे लाइ। बारानी इलाइक़ो आहे, छो जो असां वटि चैनलाइज़ सिस्टम कोन्हे, त उनखे वरी चैनलाइज़ सिस्टम में आणिजे। जेको बारानी जो जीअं पाणी ईंदो आहे त उहो बननि में पवंदो आहे, त उहो बननि में बजाए माण्हू पंहिंजा वञी कनि था, त उनखे सरकारी तौरु पाणी खे विरस्त उनजी ठाही वञे। जीअं तव्हां चओ त चाहे बलोचिस्तान हुजे, छो जो पाणी जो जेको तरीक़ेकार आहे, जेको पाणी जो फ्लो आहे, उहो पाणी जो फ्लो वञे थो तव्हांजो साउथ दरिया जे तरफ़, समुंड तरफ़। सो इहो हिकिड़ो नेचुरल फ्लो आहे, इहो नेचुरल रस्तो आहे पाणी खे। तव्हां ॾिठो हूंदो जॾहिं बि ॿोॾि थी आहे त इहो पाणी एॾे ई वियो आहे, त उन सिस्टम खे फाल करण जे लाइ आहे।